Assalamualaikum my viewers and my friends. Maya अवांजी host इकरा गुल. जीअं तव्हांखे ख़बर आहे त कशिश टीवी ऐं सचत प्रोडक्शन जो हमेशह खां सुठो साथ रहियो आहे. कशिश टीवी ऐं सचत प्रोडक्शन अव्हांजी आॾो हमेशह सुठा सुठा सिंगर्स पेश कंदी आहे. यकतारे छपरी ते सचत प्रोडक्शन जी अनमोल पेशकश एल्बम नंबर 1 उनवान दिल लगी अव्हांजी ज़ोरदार तारीफ़ सां हींअर अचे थी बुशरा मारवी. अस्सलाम बुशरा, कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु ठीकु. तव्हांखे हिते अची कीअं थो महसूसु थिए? तव्हांजो ही फर्स्ट एल्बम आहे. मूंखे तमामु सुठो महसूसु थो थिए. अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां हींअर असांखे कहिड़ो सॉन्ग ॿुधाईंदा? मां सभ खां पहिरीं तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदसि मुमताज़ मौलाई जो. थोरो सो हींअर गुनगुनाईंदा? हरकतुनि खां नथो मुड़े. केरु नथो मुड़े? आहे को? जी वर्स तव्हांजे साम्हूं हींअर बुशरा सॉन्ग जेको ॻाईंदी उहो आहे हरकतुनि खां नथो मुड़े. हिन एल्बम जी वीडियो ऐं ऑडियो ॿई सीडीज़ हर शॉप ते दस्तियाब आहिनि. तव्हां हींअर ई वञी ख़रीद कयो. हाणे ॾिसूं था त केरु हरकतुनि खां नथो मुड़े. ख़ैर तव्हां हली ॾिसो सॉन्ग.